ताज़ो सिंध हुकूमत सिंध जे मुख़्तलिफ़ DCs खां अंग अखर घुराए पोइ वरी जाती, शाहबंदर, सुजावल ज़िले में ऐं ठटे जे केटी बंदर ऐं ॻाढ़ो ऐं घोड़ाबारी जे इलाइक़नि में सिंध जा हज़ारे एकड़ ज़मीन कश्मीरी भाउरनि खे ॾियण जे हवाले सां तहरुक में नज़र पई अचे। क़ौमी अवामी तहरीक खे ऐं सिंध जे किरोड़े माण्हुनि खे हिननि ते सख़्तु तशवीश आहे, सख़्तु कावड़ आहे, सख़्तु ॾुख आहे, सख़्तु तकलीफ़ आहे। पाकिस्तान हिकिड़ी फेडरेशन आहे, वफ़ाक़ आहे, उन ते अमल नथो थिए या घटि थो थिए, पर उन जे बावजूदि क्लेम इहो आहे त हिकिड़ो वफ़ाक़ आहे। हे जेके सेनेट जूं चूंडूं पियूं थियनि, इन में जेको सेनेट हूंदो आहे, सेनेट जो कॉन्सेप्ट इहा आहे त मुख़्तलिफ़ फेडरेटिंग यूनिट्स जी तर्जुमानी थियणु। सेनेट इन करे हूंदो आहे, न त क़ौमी असैम्बली हुजे हा, पर क़ौमी असैम्बली छाकाणि त आदमशुमारी जे बुनियाद ते हूंदी आहे, तंहिंजे करे हिकिड़ो अहिड़ो ऐवान हूंदो आहे जंहिंमें बराबरी हूंदी आहे। अमेरिका में 50 रियासतूं आहिनि, उन में 100 कांग्रेसमैन आहिनि ऐं कांग्रेस वुमेन आहिनि, पर उते जेको सेनेट आहे उन में हर रियासत जो हिकिड़ो नुमाइंदो आहे। साॻी तरह साॻी नुमाइंदगी भारत में बि आहे, हर रियासत खे हिकिड़ी। साॻी तरह हर सूबे खे हिकु जेतिरी नुमाइंदगी आहे पाकिस्तान जे सेनेट में। मक़सदु त कंहिं बि सूबे जे ख़िलाफ़ु ॿिया सूबा नाजाइज़ी न कनि। बदकिस्मती इहा आहे त असांजा सिंध जा हुकुमरान जेके 12 सालनि खां असांजा भाउर ऐं भेनरूं हुकूमत में आहिनि, उन्हनि जा पंहिंजा ज़ाती कुझु अहिड़ा मसइला ऐं मामला आहिनि शफ़ाफ़ियत जा, गवर्नेंस जा, करप्शन जा, जो उन्हनि ते जॾहिं बि को दबाव पवे थो त ज़ाती हैसियत में जेको दबाव पवे थो अदालतनि पारां, पार्लियामेंट पारां या हुकूमतुनि पारां, वफ़ाक़ पारां, इदारनि पारां, त उते हू स्टैंड वठी विढ़नि था ऐं पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जो तहफ़ुज़ कनि था। पर जॾहिं संदन छॾ छूट या रिआयत जे एवज़ सिंध जे माण्हुनि जे मफ़ादनि लाइ का सौदेबाज़ी जो लम्हो अचे थो त उते यकदमि हथ मथे करे हू सिंध जा मफ़ाद तीनवाल करे विकिणी पंहिंजी पोज़ीशन बचाइनि था। बहरिया जे हवाले सां सिंध जा 100 ॻोठ लखे माण्हू दरबदर करे उन्हनि ॻोठनि ते कब्ज़ो कयो वियो। उन में पाण भाङे भाई वारनि सिंध जा हुकुमरान। ज़ुल्फ़कार आबाद सॼो बेल्ट आहे कराची खां वठी ठटे जी सामूंडी पटीअ ताईं, उन में हथ मथे अथनि, जेको वणे सो खणी वञे। थर जो कोयलो भले ॾेई छॾिजे, गैस, बिजली, पाणी भले ॾेई छॾियो, पर जे संदन को माण्हू ॿधिजे थो, अनवर मजीद, आसिम वग़ैरह, त उते हू मरण मारण लाइ तयारु आहिनि। जेकॾहिं कराची में नूरियाबाद भरिसां संदन ओमनी ग्रुप जे के पावर प्लांट खे गैस नथी मिले त सॼे सिंध में मुज़ाहरा था कनि। पर सिंध जे ॿियनि हज़ारे ॻोठनि में जेकॾहिं गैस न आहे त हिननि खे अदनि खे भाउरनि भेनरुनि खे का बि तकलीफ़ कान्हे। MNS खे, सेनेटर्स खे, MPs खे लफ़्ज़ बि कोन पुछंदा। साॻी हालति सिंध जे ॿियनि हुकुमरान टोलनि जी बि आहे। सिंध में ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, अपोज़िशन में वेठी हुजनि, किथे बि वेठी हुजनि, संदन ज़ाती मफ़ादनि ते पेर ईंदो, संदन पंहिंजी ज़मीन ते, संदन वाटर कोर्स ते, संदन पाणीअ ते, संदन मिल ते, त मरण मारण लाइ तयारु थींदा। सिंध जे मफ़ादनि जी ॻाल्हि ईंदी त सिंध जो वॾेरको तबिको, सिंध जा जागीरदार, सिंध जा MNA, MPA, सेनेटर ख़ामोश थी वेंदा आहिनि। पाकिस्तान हिकिड़ी वफ़ाक़ आहे, रियासत आहे, उन में सभु फेडरेटिंग यूनिट आहियूं। असीं 1940 जे करारदाद तहत गॾु आहियूं। जॾहिं भारत मां पाकिस्तान असांजा भाउर आया पिए, भेनरूं असांजी उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजा भाउर ऐं भेनरूं आहिनि, तॾहिं थियणु ईअं खपंदो त सॼो पाकिस्तान उन में भाङे भाईवार थिया, उन्हनि खे आबाद कजे हा सॼे पाकिस्तान में। उन्हनि खे मोकिलियो वियो कराची, सखर, हैदराबाद, टंडो आदम, नवाबशाह, जिते जिते सिंध जूं रेलवे स्टेशन हुयूं उते भाउर लथा, उते आबाद थी विया। पर सिंध जूं रेलवे स्टेशनूं शुरू थियण खां अॻु में 100 रेलवे स्टेशनूं होॾां बि त हुयूं न, पंजाब में, KPK में बि हुयूं, ओॾां त कोन आबाद थिया, सभु हिते हलिया आया। हाणे कश्मीरी भाउर असांजा मज़लूम आहिनि, असांखे उन्हनि सां हमदर्दी आहे, उनजे ॾुख में शरीक आहियूं। उन्हनि सां ज़ुल्म पियो थिए, भारत उन्हनि सां ज़्यादती पियो करे, उन्हनि खे छेड़ा पिया हया वञनि, उन्हनि जे निशाननि चहिरनि खे दाग़दार बनायो पियो वञे, उन्हनि ते कर्फ्यू लॻल आहे। असीं उन्हनि जे ॾुख में शरीक आहियूं, असांखे उन्हनि जो अहसासु आहे, असांजी दिलि उन्हनि जे ॾुखनि में धड़के थी। पर उन्हनि खे जॾहिं आबाद करिणो आहे त पोइ ही लखे एकड़ जेके वीरान पिया आहिनि गिलगित में, स्कर्दू में, एबटाबाद में, मानसरा में, कोमरी ऐं अयूबिया जे भरिसां, सेंट्रल पंजाब में, KPK में, त उते आबाद कयो न। उन्हनि खे हज़ारे मेल पंधु कराए हेॾा छो था खणी अचो? बॉर्डर जो सूबो उहो, माण्हू जॾहिं निकिरंदा आहिनि त केॾां वेंदा आहिनि? पंहिंजे बॉर्डर ते वेंदा आहिनि न। बर्मा मां रोहिंग्या त निकिता त बांग्लादेश जे बॉर्डर ते पहुता न।
यमन ऐं कोयत जा माण्हू अची संदन बॉर्डर वारे इलाइक़े में घिड़ंदा आहिनि या फ़लस्तीनी उतां लॾे शिफ्ट थी फ़लस्तीनी इंडोनेशिया हलिया वेंदा। तंहिंजे करे जेके उतां बॉर्डर ते निकिरनि था हलिया वञनि, पंजाब में आबाद थियनि, KPK में आबाद थियनि, ही मानसरा ऐं जेके पिया आहिनि गिलगितूं स्कर्दूं ऐं बटाबाद हिते वञी आबाद थियनि फर्स्ट क्लास। असीं उन्हनि सां जेका मदद हूंदी कंदासीं। हितां डॉक्टरनि जूं मेडिकल टीमूं वठी वेंदासीं, वकीलनि जूं टीमूं वठंदासीं, हिते उन्हनि लाइ खुराक गॾु कंदासीं, उहे खणी उन्हनि भाउरनि में उते वञी विराईंदासीं, असांजा भाउर। पर उन्हनि खे हेॾां मोकिलण जो छा मक़सदु आहे? इन्हनि जो मक़सदु आहे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करणु, जेके असीं थियणु कोन ॾींदासीं। उन्हनि खे आबाद करणु उते कयो। ऐं ॿियो मौसम, सिंध जी ह्यूमिड मौसम आहे, सिंध जी मौसम गरम ऐं निमी वारी मौसम आहे। हू कश्मीरी भाउर थधि वारे इलाइक़े मां निकिरनि था, उन्हनि जे लाइ थधि जा इलाइक़ा उहे ई आहिनि, उतरिया इलाइक़ा, गिलगित ऐं मानसरा ऐं इहे स्कर्दू, हुंज़ा, कालाम, शोगरान, नारान, अयूबिया, मरी, नथिया गली, उते वञी आबाद कनि उन्हनि खे। पोठवार में आबाद कनि, पिंडी ऐं हुनजे आसपास आबाद कनि, फैसलाबाद डिवीजन, लाहौर डिवीजन, KPK जूं पिशावर डिवीजन, मर्दान, एॾा वञी आबाद कनि। ॿी ॻाल्हि त जेको धकु लॻे सो काणी अख में, जेको वार थिए पियो सो सामूंडी पटीअ ते छो पियो थिए? सामूंडी पटीअ ते कब्ज़ो करे सिंध जो गस बंदि करिणो आहे। बदीन, ठट्रो, कराची, इनखे गस बंदि करे सिंध खे लैंड लॉक ठाहिण जो प्रोग्राम आहे। उन में वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु सूबाई हुकूमत शरीक आहे। इमरान ख़ान साहब जी हुकूमत सां ज़रदारी साहब जी फुल रज़ामंदी आहे, ऐं इमरान ख़ान ऐं ज़रदारी साहब बाहिमी रज़ामंदी सां सिंध जा ॿेट ऐं ज़मीनूं उन्हनि में अखि विझी वेठा आहिनि। सिंध जो अवाम इहो बर्दाश्त कोन कंदो। ही सरकारी ज़मीनूं कोन्हनि, चवनि था सरकारी ज़मीनूं। सरकार ज़मीनूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? ज़मीन उनजी हूंदी आहे न जेको परमानेंट हुजे। सरकार परमानेंट हूंदी आहे छा? सरकार त 3 साल हिकिड़ी आहे, 1.5 साल ॿी आहे, 5 साल चौथी आहे, करे करे 1.5 साल में हुकूमतूं ख़तमु थींदियूं आहिनि। त पोइ सरकारी ज़मीन कीअं थी? असुल मालिक उहो हूंदो आहे जेको हज़ारे लखे सालनि खां उते आबाद हुजे। उहो आबाद आहे सिंध जो अवाम। सरकार उनजी आहे पटे वाली नौकर ऐं चौकीदार। उन पटे वाले नौकर ऐं चौकीदार खे पंहिंजे असुल मालिकनि जी ज़मीन संभालणी आहे। उहे असुल मालिक सिंध जा 7 करोड़ माण्हू आहिनि। हारी, मज़दूर, पोरियत, शागिर्द, नौजवान, औरतूं, ॿार, ॿुढा, सिंध जूं समूरियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़, समूरा मज़हब, उन्हनि जा असुलोका सिंध जा वारिस, इंडिजिनियस माण्हू वारिस आहिनि। तंहिंजे करे इहो ड्रामो बंदि कयो। सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़े जी मुहिम खे बर्दाश्त कोन कयो वेंदो। सिंध जा माण्हू मज़ाहमत कंदा। सिंध जा माण्हू कंहिं बि हालति में पंहिंजी ज़मीन ऐं पंहिंजे वसीलनि जो हिकिड़ो इंच बि कोन ॾींदा। पुरअमन जमहूरी तौर ते उनखे डिफेंड कंदा। पाकिस्तान जे आला अदालतुनि खे हुनजो नोटिस वठणु खपे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे ऐं सिंध हाई कोर्ट खे वठणु खपे। सिंध जी सूबाई असेंबली जा मेंबर ऐं सिंध मां सेनेटर ऐं MNA ते कुझु ई कोन था। सिंध हुकूमत उन्हनि खे, जेकॾहिं संदन हुकूमत ख़ुदि इन साज़िश में शरीक आहे, त सिंध हुकूमत जा जेके बाज़मीर MP आहिनि, बाज़मीर MNA आहिनि या बाज़मीर सेनेटर आहिनि, हूंदा त कोन, पर जे हुजनि इतफ़ाक़ सां, त उहे आवाज़ बुलंद कनि, उहे निर्वार थियनि ऐं उन्हनि ज़िलनि जा ठटे ऐं बदीन ऐं सुजावल इन्हनि ज़िलनि जा ऐं कराची बलीर इन्हनि ज़िलनि जा नाज़िम ऐं ब्यूरोक्रेट हमेशह जॾहिं हूंदो आहे इक़्तिदार में तॾहिं टपड़ लिखी ॾींदा आहिनि। रिटायर्ड थियण खां पोइ चवंदा आहिनि असां तव्हांखे अंग अखर ॿुधायूं था छा छा थियो। बाबा जेॾी महिल टपड़ विया पे, तेॾी महिल डोमिसाइल ठहिया पे, वसीला विया पे, तेॾी महिल तो सयूं ताम घणे माण्हुनि इस्तीफ़ा ॾिनी। ओॾी महिल जेॾी महिल सिंध जा वसीला विकिया पे विया, ओॾी महिल विकिणी पोइ वरी 5 सालनि खां पोइ रिटायरमेंट खां पोइ हिकिड़ो तबलीगी थींदा आहियो, ॿिया वरी सिंध जा क़ौम परस्त ऐं प्रोग्रेसिव ऐं तरक़ी पसंदि थी पोइ वरी चवंदा आहियो त असांजे दौर में ही ज़्यादतियूं थियूं पे। मूं हिकिड़ो नोट लिखी आयो, नोट लिखी न आणो। सिंध जा बाज़मीर DC मुख़्तियारकार असिस्टेंट कमिश्नर सिंध सां थींदड़ हर ज़्यादती ऐं सौदेबाज़ी ते या उतां इस्तीफ़ा ॾियनि, इस्तीफ़ा नथा ॾेई सघनि, बदिली कराए वञनि, बदिली नथा कराए वञनि, त उते आवाम खे आगाह कनि, मीडिया में अचनि, रजिस्ट कनि, अदालत में वञनि, नोटिस वठनि ऐं उनजे साम्हूं दीवार बणिजनि। ऐं सिंध जी मीडिया खे बि अपील थो कयां त हिन मामले ते पंहिंजो किरदारु अदा कयो। सिंध जे समूरनि कॉम्प्रेस धुरनि खे, सिंध जे प्रोग्रेसिव धुरनि खे चवां थो त हिन सिलसिले जो नोटिस वठो। सिंध आस्ते आस्ते तव्हां खां खसी पई वञे ऐं उहा खसी कंहिंजी मर्ज़ी सां पई वञे, उहा सिंध हुकूमत जी मर्ज़ी ऐं इजाज़त सां खसी पई वञे। सिंध जा माण्हू वफ़ाक़ खां कहिड़ी शिकायत कनि, सिंधी उन्हनि खे वोट थोरी ॾींदा आहिनि। जिन खे 50 सालनि खां वोट पिया ॾियनि, उहे आस्ते आस्ते करे सिंध जा सभु टपड़ विकिणनि पिया। उन्हनि खां सिंध जो ईंदड़ दौर बि सवाल पुछंदो ऐं तारीख़ में बि उहे जेकॾहिं जाफ़र, सादिक, नाउमल ऐं चनेसर नथा थियणु चाहिनि त सिंध जी हिन सौदेबाज़ी खे फ़ौरन बंदि कनि ऐं तारीख़ में ज़लालत ऐं सिंध में जेको गद्दारीअ जो जेको उन्हनि ते दाग़ लॻंदो उन खां पाण खे बचाइनि। महिरबानी।